रहमान रहीम जी तो सोशल वर्कर वकार दरगाह प्रफुल्लाल ते मौजूद आया दोस्तों हर वक्त अज 7 मुहर्रम है बुलंदी गाजी अब्बास अलमदार जी मुकमल तौर ते दरगाह ते साले में अलम बुलंद कयो वियो आहे जो हर साल सुल्तान फकीर रहनुमाई में थींदो आहे। सुल्तान फकीर सां मौजूद आहिनि अलम पाक जी बुलंदी साजाद अब्बासी ऐं मौला जी दरबार में खिदमत के सुल्तान फकीर जारी आहे। उन हवाले सां सुल्तान फकीर सवाल कयो कॾहिं कॾहिं खां तव्हांजो ही विरसो यानी कि कमु जारी रहियो आहे ऐं हिन वक़्तु तव्हां जारी खिदमत कई आहे कुझु तारीख़ी रक़म बतायो। अगर ॻाल्हि ॿुधो असांजी नई जवानी आहे छोकिरा त ईअं सम्झो जवानी आहे ईंदा वेंदा असांखे नड़ी कंदा जॾहिं असां पहुतासीं असांजो बाबो इन जॻह ते अची वेठो बाबे असांजी खिदमत कई आहे हिन जॻह ते असां बाबे जी मान बाबे वारी ख़र्चो था खाऊं हिन जॻह ते असां बाबे खां पोइ असां हिते असुल खां वठी जीअं जवानी इहो टाइम असां जीअं अॼु आया आहियूं इहा असांजी ड्यूटी असुल खां वठी टाइम खां उन्हनि ॾींहंनि खां तव्हांजी खिदमत जारी आहे। जारी आहे। हिन वक़्तु माना बुज़ुर्ग थी विया पंहिंजी आल औलाद खे इहो ई दर्स ॾिनो आहे बाबा हिन शइ खे बुलंद कयो। बिल्कुलु आहे तव्हां पाण ॾिसो था हा असां थकल आहियूं हाणे थकी विया आहियूं मुंहिंजा बच्चा ॼणा यानी कि ही दर्स का अहम दर्स का दरगाह पीर प्रफुल्लाल जी हिननि जी बुलंदी त सुल्तान फकीर वाबस्ता रखे थी हमेशह ही खिदमतगार रहिया आहिनि हर मोमिन खिदमत कई आहे लेकिन सुल्तान फकीर किरदारु हमेशह अहम रहियो आहे। ये बुलंद जी ताबेदारी बि रही आहे। उन खां बाद ॿियो अलम बि साइड में लॻल आहे उन ते बि तव्हांखे रिपोर्ट ॾींदासीं शेयर करे सघो वीडियो पेश कंदा स्टेज अलम के भी बुलंद कयो वियो आहे अल्हम्दुलिल्लाह इन जी बुलंदी के भी तराश कयो वियो आहे। दरगाह पीर प्रफुल्लाल ते सालियाने मजलिस या भी असांजे भाइरनि हर टाइम असां सां संगत माइटनि भाइरनि दोस्तनि जी वॾे तावन बि आहे हर टाइम असां बुलंदी सालाना हले दोस्तों तुम ॻाल्हियूं ॿुधियूं सुल्तान फ़कीर जूं ऐं गाज़ी आबाद अलमदार जी बुलंदी ऐं सफ़ाई ऐं बुलंद करण में अहम किरदारु रहियो आहे। हिते जे इलाइक़े वासियुनि से ज़ाहिद सुन शाह जो भी अहम किरदारु सिर्फ़ बाकर सुन शाह जो अहम किरदारु रहियो आहे। ख़ासि करे इलाइक़े वासी मोमिन अज़ादार बिल्कुलु ताउन करनि था। सोशल वर्कर वकार पीर प्रफुल्लाल महिरबानी।